والمرسلين وعلى آله وأصحابه وأهل بيته في القرآن الكريم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان. سبحان الله. يخرج من فبأي آلاء ربكما تكذبان. سبحان الله. وقال الله تبارك وتعالى: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وبارك وسلم تسليما. سبحان الله. الصلاة والسلام عليك يا رسول الله. الصلاة والسلام عليك يا حبيب الله وعلى آلك وأصحابك يا رحمة للعالمين. सुभान अल्लाह. शेर बुदाई से मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्यारे गोठ शहर जे अंदर जामे मस्जिद मुहम्मदी ईअं न सही शुहदाए करबला कॉन्फ्रेंस जे नाले सां मोहतरम जाहिद हुसैन चन्नो मना कुर्ब जो सिधो सो बनो। सुभान अल्लाह। पंहिंजे वडड़न जे बख्शिश जे नियत सां वसीलो वरदो थी मुझे महबूब मुस्तफा जे बचड़न जो। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला रुगी उन जो न पर जेके आया हो मिड़नी जो बेड़ो पार थी वेंदो। सुभान अल्लाह। छो त इहो अक़ीदो
सिर्फ तव्हां असां जो नाहे पर अल्लाह जे कामिल वलीयन जो बि इहो अक़ीदो आहे। सुभान अल्लाह। नाले खणण खां सवा चवां त उहो जवान जंहिंजे लिखियल किताबनि जे लाइ वक़्त जे आलिमन फ़ैसिलो कयो त साल गुज़री विया आहिनि, हे फारसीअ जा किताब पढ़ाए पढ़ी दौर नओं पियो अचे, हिन किताबनि खे बि तब्दील कजे। वॾी उलमा जी बैठक थी, फ़ैसिलो कयो वियो त हा इहो फ़ैसिलो था कयूं हाणे इन जवान जा किताब थोड़ा पोइते करे वरी नवा किताब था दर्सन में हलायूं। मुंहिंजा दोस्त फ़ैसिले करण वारनि फ़ैसिलो कयो पर क़बूल करण वारी त का ॿी ज़ात आहे। फ़ैसिलो त सभु को कंदो आहे, तव्हां बि मां बि, पर फ़ैसिले खे क़बूल करण न करण वारी ज़ात त मालिकनि जी आहे। राति थी उन तमाम आलिमन खे इन बहाने सां यार जी ज़ियारत थी वई। करीमन कुर्ब करे फरमायो, ओ मां मुस्तफ़ा जा दीवाना, जेस ताईं खुदा जी खुदाई रहंदी, मां मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाई रहंदी, उम्मत मां मुस्तफ़ा जी मौजूद हूंदी, कायनात मौजूद हूंदी, हिन मुझे दीवाने जा किताब पढ़बाई रहबा। फिरकिन सिरकिन खां हटी करे देवबंदी होंदा तॾहिं भी पढ़ंदा, बरेलवी होंदा तॾहिं भी पढ़ंदा, अहले हदीस होंदा, मज़ो त तॾहिं आहे न। उन किताबनि जे लिखण वारे जो शाइर पढ़ी ऐं मां अॻिते वधां त उन किताबनि लिखण वारे पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कीअं फरमायो। अदा सब्र कयो बाबड़ा या वे जामत तेरी अचो या सब्र सां नौजवान उन फारसी शहर सां इब्तिदा कयां जंहिंजे ठाहण वारे जे लाइ मुंहिंजे महबूब राजन खे दर्शन कराया। उन जो अक़ीदो छा हूंदो, छा था सम्झो? नालो पाण ॿुधाइजो, मां नालो न खणंदो। उन जो अक़ीदो इलाही बहके बनी फातिमा के बरकौल ईमान कुनी खातिमा। इलाही बहके बनी फातिमा के बरकौल ईमान कुनी खातिमा। अगर दावत मरद कुनी वर कबूल मनो दस्त दामान आले रसूल। जनके मुझो मदीने जो मीर कबूल फरमाए, जन जे करे मुझो आका पंहिंजे दीवानन खे दीदार कराए। उन्हनि आशिकन जी सदा बि इहा मौला अम्मा फातिमा ज़हरा जे बचड़न जे सदके ईमान वारो मौत नसीब कजन। कंहिंजे सदके दोस्तों चो कंहिंजे सदके बनी फातिमा अम्मा फातिमा ज़हरा जे बचड़न जे सदके मुझा करीम रब अगर दावत मरद कुनी वर कबूल मनो दस्त दामाने आले रसूल। मौला अगर मुझी दुआ कबूल तो करी त बस पो मुझे हथड़न में दामन थई तुझे महबूब जे बचड़न जी। याद रखो प्यारे गोठ जा प्यारा मानू परे परे खां दोस्त मिलण सां ज़ियारत थी वई। ओ डोकरीअ खां मथों जा भी दोस्त ॾिठम, उहे भी मौजूद थरड़ी हाजरा सूदो दोस्तन जी नजर पई।
ओ मुझा दोस्त इहाई वली निशानियां इहाई वली निशानियां मिठाण के जेतरो वणई मथे रख पर उन जो दीवानियूं कीलियूं ऐं माकोड़ा पाण ई ॻोल्हे वञी पहुचंदस सुभान अल्लाह यो आहे न दोस्त भले केतिरो भी लिकाए वञी मथे रख पर कीलियूं ऐं माकोड़न खां परे न आहे छो त उन्हनि जे दिल में प्यार ई मिठाण सां आहे त मिठाण उन्हनि खां किथे लिखंदो जन जे इश्क अंदर में आहे आले रसूल जो असहाबे रसूल जो अदब आले रसूल जो इश्क पो मुंहिंजा दोस्त तूं दुनिया जे जंहिं भी खिते में करी अल्लाह ही जॾहिं पंहिंजे ज़िक्र सां गॾु ज़िक्र कयो आहे त काइनात में ज़िक्र छो न रहंदो आहे को काइनात जो अहिड़ो खितो जंहिं खिते में ज़िक्र ख़ुदा हुजे ऐं ज़िक्र मुस्तफ़ा न हुजे आहे को काइनात जो अहिड़ो खितो पर ईअं चयो त काइनात जे टाइम में उहा घड़ी कान्हे का जंहिं घड़ीअ में अल्लाह जो ज़िक्र हुजे ऐं मुंहिंजे महबूब जो ज़िक्र न हुजे जिते महबूब जो ज़िक्र होंदो उते आले रसूल जो ज़िक्र होंदो उते असहाबे रसूल जो ज़िक्र यकीनन होंदो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा आल ऐं असहाब आल जो मक़ाम पंहिंजो आहे असहाब जो मक़ाम पंहिंजो आहे अगे साल भी रबियुल अव्वल में कोन आयोसि याद होंदो तव्हांखे मजबूरी हुई ग़ालिबन 1.5 साल खां पोइ आयो हां अजीब इत्तेफाक हो अज मगरब जी नमाज अब घर पढ़ी मानी भी घर खाधी तो उते टाइम सां पहुचा 9:30 ज़ाहिद हुसैन टाइम दिनो गाड़ी दौड़ाए 9:30 बजे कोशिश करे लगी आयस ज़ाहिद हुसैन जे ओता कदे भी न विस मुझो दोस्त मुझे मदीने वाले मीर जा दीवाना इंतजार कर मां वनी मानी ते वेही रहा मुझा महबूब मुर्शिद सजन सही दामत बरकातुल आलिया फरमाइंदा हन ओ तकरीरूं करण वारो किथे ए लथे त तवा पंहिंजे पेट के संवारण में पूरा हो जो ऐं अल्लाह जी मखलूक तव्हां जो इंतजार पई करे सिधो सो ॾाढो वीचारे ज़ाहिद चयो त बग़ैर मुंहिंजो न नसीब हूंदा त पोइ ॾिसंदासीं फ़िलहाल पंहिंजे दोस्तनि जी ज़ियारत कयूं तव्हांखे ॾिसी ॾाढी दिलि ख़ुशि थी इंशाअल्लाह ताला ख़ुदा कंदो ईअं मके मदीने में गॾु हूंदासीं ख़ुदा कंदो क़यामत जे ॾींहुं महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लिवाउल हम्द वारे झंडे जे हेठां भी ईअं ई गॾु हूंदासीं चओ इंशाअल्लाह ताला खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे हुसैन जी वाह साईं वाह खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे हुसैन जी ऐं वरी मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे हुसैन जी अॻियूं कसरूं पोयूं सभु ॾियूं न दोस्त खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे मुंहिंजे हुसैन जी ऐं वरी मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे सुहिणे हुसैन जी मलाइकन खां पुछी ॾिस मलाइकन खां पुछी ॾिस त कीअं हिफ़ाज़त आहे मुंहिंजे हुसैन जी कंहिंखां पुछी ॾिस मलाइकन खां छो त अम्मा बतूल सोणीअ जे झूलड़े में थोरो आवाज़ त मदीने में थींदो आहे झूलो झुलाइण वारो अर्शन खां ईंदो आहे मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आहे मुंहिंजे हुसैन जी दुनिया जे हसीन तरीन गुलन खां पुछी ॾिस त कीअं खुशबू आहे मुंहिंजे हुसैन जी गुल जॾहिं पंहिंजे टारीअ मां टुटंदो आहे त कुझु कलाकनि खां पोइ कुमाइजी वेंदो आहे उन जी खुशबू धीमी थी वेंदी आहे लेकिन वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन वाह मुंहिंजा दिलबर हुसैन जिस्म मुबारक मैदान करबला में आ सिर मुबारक नेज़े ते आ ॾींहंनि जा ॾींहं हफ़्तनि जा हफ़्ता पधड़ो थो पियो हले पर जंहिं बि जॻह ते सिर मुबारक मां खून जो हिकिड़ो कतरो तो ज़मीन ते अचे त न मुश्क में खुशबू जी ताक़त आहे न अंबीर में ताक़त आहे जेका रब खुशबू मुंहिंजे महबूब जे बचड़े जे जिस्म जे खून में रखी दुनिया जे गुलनि खां पुछी ॾिस त छा खुशबू आहे मुंहिंजे सुहिणे हुसैन जी मैदान करबला खां पुछी ॾिस त छा नमाज़ आहे मुंहिंजे हुसैन जी
मैदान करबला का पुछी ॾिस त छा निमाज़ आ मुझे दिल पर हुसैन जी ऐं मुझे सुने हुसैन सां प्यार करण वारा अगर अञा भी दिल में ख़दशो मौजूद हो जाई वञ वञी दुनिया में किथे को यजीदी लभई उन यजीदन का पुछी ॾिस त छा ताक़त आ मुझे सुने हुसैन जी। छो तो उन टाइम ते ज़ाते हुसैन का दुनिया डिॼंदी हुई, अज ज़िक्र हुसैन का दुनिया डिॼी रही है। मैदान करबला का बाद यजीद जो पोयर तो तमाम घणो रहिजी वियो ज़मीन ते के 17-18 भाती पोते रहिजी वियसि ढेरूं पुट मिलाए पर मुझे सुणे हुसैन पाक जो त हिकिड़ो ही ज़ैनुल आबिदीन रहियो। लेकिन अज भी दुनिया जे कुंड कुड़छ में निहार तोखे मुझे महबूब जा बचड़ा सैयद नजर ईंदा। दुनिया जे कुंड कुड़छ में दिस तोखे आले रसूल नजर ईंदो मगर सजी दुनिया में जहाज ड्रोड़ा घोड़ा न जहाज ड्रोड़ा यजीदी गोले भी तोखे कोन लभंदो। यजीद गोले भी तोखे कोन लभंदो। ये सब कुछ चाहे जो इहो आहे इश्क मुझे सुने हुसैन जो। दुनिया जो हिकड़ो जुमलो जे करे चवां खुदा इश्क कयो दुनिया के बनायो। खुदा इश्क कयो थोड़ो रमज़ में ॻाल्हायां खुदा इश्क कयो दुनिया के बनायो। कुंतु कंज़म मख्फिया वधीक नथो चवां खुदा इश्क कयो दुनिया के बनायो। मुझे सुने हुसैन इश्क कयो सजी दुनिया घर बच्चो लुटायो। ब दफ़ा इश्क थियो आहे इश्क विच में हलंदो रहियो आहे। मुझे महबूब जे हिक हिक सहाबी जो इश्क भी आला है लेकिन जो आशिकन जो शहनशाह है वो मुझो हुसैन। केर ओ मुझो सोनो चो सोनो हुसैन दिल चवे थी इंशाअल्लाह कोशिश कंदुम सजी तकरीर नहीं कया। सुभान अल्लाह। कोशिश कंदुम त सजी तकरीर नहीं कया जो दिल ठरी पवे ऐं वाग मदीने फरी पवे। इने करे हिकड़े शेर सां मुंहिंजा दोस्त अजीज इन महफिल जो आगाज कंदुस। वो शेर कुछ ही त उजड़ी हुसैन दे सामने बस्ती हुसैन दी उजड़ी हुसैन के सामने बस्ती हुसैन की कितनी है देख साबिर हस्ती हुसैन दी। कितनी है देख साबिर हस्ती हुसैन दी। ऐसा नशा है चढ़ जा नाना दीन दा ऐसा नशा है चढ़िया नाने दीन दा लथीना लथीना सर कटा के भी मस्ती हुसैन दी। लथीना सर कटा के नमस्ती हुसैन दी।
कितनी है ज़ात साबिर मौला हुसैन दी, जिस दा मकान उस दा होंदा बुए ते जो घड़ो तरते नालो उन जो, जिस दा मकान उस दा होंदा बुए ते नाम, इस्लाम दे बुए ते चौतख्ती हुसैन दी, इस्लाम दे बुए ते तख्ती हुसैन दी, कितनी है वेख साबिर हस्ती हुसैन दी, कूफे से लेके शाम तक आया ना फरिश्ते, कूफे से लेके शाम तक आया न फरिश्ते, क्यों मंजूर नहीं थी रब नू पस्ती हुसैन दी, मंजूर नहीं थी रब नू पस्ती हुसैन दी। इब्ने जूज़ी नालो ॿुधो हूंदो अहले इल्म, वॾो तारीख़दान, नालो छा वरितो इब्ने, वरी चओ इब्ने कोन था ॻाल्हायो, छो प्यारे वारा मटिजी आयो छा? इब्ने जूज़ी तारीख़ लिखी बलख जी, किथों जी लिखी? बलख जी। बलख जे अंदर कहत पयो, ॾुकार पयो, अॻु में दुनिया जी तारीख़ लिखंदी आ त दुनिया में ॾुकार ईंदो हुयो। बलख जे ज़रज़मीन ते इब्ने जूज़ी मुताबिक़ त ॾुकार पयो, माण्हू खाइण पीअण जे शयुनि जे लाइ वांझण लॻा। उते हिकिड़ो ग़रीब सैयद घरानो हुयो। केरु हुयो? ग़रीब सैयद घरानो हुयो। फ़क़ति नंढड़ियूं न्याणियूं हुयूं, हिकिड़ो बचिड़ो हुयो, वॾो कमाइण वारो कोन हुयो। शहर छॾणो पियो, दुनिया छॾियो, उन्हनि सैयद ज़ादीअ बि शहर छॾियो। नंढड़नि बचिड़नि सां गॾु कंहिं क़रीबी शहर में पहुता। अजनबी सूरत में को हिकिड़ो हमराह मिलियो, साहिबे हैसियत हुयो। उनखे ॿुधायूं त असां जूं कुझु ज़रूरतूं आहिनि, उहे ज़रूरतूं पूरियूं कयो। उन साहिबे हैसियत पुछो, तव्हां केरु आहियो? उन औरत जवाब ॾिनो,
आओ सैयद ज़ादी आया ए मुझा मासूम बचड़ा उन साहिब हैसियत पूछो अगर सैयद ज़ादी आही उन जेला तो वट सबूत कहिड़ो आ निशानी कहिड़ी आ जंहिंजे करे मूंखे यकीन अचे त तूं सैयद ज़ादी आ निहारी दे अखड़िन में लुढ़क लड़ी आया उन अल्लाह जे महबूब जे निस्बत सां उन सैयद ज़ादी पंहिंजा लुढ़क उघंदे पाण उतां हलण फरमाइन थियो जॾहिं अॻिते हलियूं अजीब मुंहिंजे रंगीअ जो रंग हिकिड़ो मुस्लमान नाहे लेकिन शहर जो चौकीदार आ चौक में वेठो आ अजनबी औरत खे ॾिसी करे चवे तो हिन वक़्तु अजनबी औरत मासूम बचड़ा ऐ अल्लाह जी बानी काॾे पिया वञो केर आयो उन निहारे चयो इहो न पुछ त केर हो एतिरो पुछ त असांजी ज़रूरत कहिड़ी आ उन निहारे चयो ज़रूरत बाद में पहिरीं इहो ॿुधायो त केर हो उन अल्लाह जे नेक बानीअ आले सादात सोने जे घराणे जे उन औरत अखड़िन में लुढ़क आया निहारे चयो अल्लाह जे नबीअ जे निस्बत सां ताल्लुक़ रखूं थियो सैयद ज़ादी आहियां जीअं उन यहूदीअ ॿुधो सैयद ज़ादी यकदम उथी पयो चवे तो अल्लाह जे महबूब जे निस्बत सां ऐ मुझे महबूब जे निस्बत वारी मूं मिस्कीन ला कहिड़ो हुक्म अल्लाह जे महबूब जे निस्बत वारी सैयद ज़ादी अदब वारो ॾिसी करे चयो फौरन असांखे घरड़े जी ज़रूरत आ उन खां बाद खाइण पीअण जी ज़रूरत आ उन महल फौरन पंहिंजे घर में अची करे घरवारीअ खे चवे थो जेको कमरो साफ़ थियल आ उनखे वरी धोई साफ़ कर छो त महबूब मुस्तफ़ा जे निस्बत वारा बचड़ा अची विया केर साफ करे रहियो आहे चो यहूदी जवाब ॾे केर यहूदी साफ करे रहियो आहे घरड़े खे साफ कराए अदब जा हथड़ा ॿधी करे चवे थो साईं मूंखे इजाज़त मिले असां मुस्लमान कलमे पढ़ण वारा न आहियूं असांजो कलमो अलॻि आहे तव्हांजो कलमो अलॻि मुंहिंजी दिलि थी चवे जन थांवनि में मुंहिंजे बचन खाधो आहे उहे थांव तव्हांजे लाइ न इजाज़त ॾियो त वञी नवां थांव वठी अचां बाज़ार में वियो नवां थांव वठी आयो ओ मुस्लमान गौर कर बाज़ार वियो नवां थांव वठी आयो उहो कमिरड़ो उहे थांव जेका हक़ हलाल जी कमाई हुई उहे पैसड़ा आॾो रखी चवे थो उहो अल्लाह जे महबूब सां निस्बत वारी शहज़ादी जेस ताईं तव्हांजी दिलि चवे हे घरड़ो बि तव्हांजो हे हक़ हलाल जे पोरिये जी कमाई बि तव्हांजे हवाले घुरायो बि पाण पचायो भी पाण आऊं पाण खे ऐं पंहिंजे बचड़नि खे इन क़ाबिल नथो सम्झां त असां पंहिंजी पकी दाले रसूल खे खारायूं बस हिकिड़ो कुरबड़ो कजो जेॾी महिल खाई पी अखड़ी लॻे त मुंहिंजे लाइ पंहिंजे नाने जे दरबार में हिकिड़ी दुआ घुरी छॾिजो मोहब्बत अदब ऐ मुसलमान खटण जो मौक़ो नहीं खटी वठी जीअं जो उन यहूदी आले रसूल जी इज्जत करे खिदमतूं करे रात हिकड़ी गुजरी हेडा हिन जी रात पई गुजरे ओडा मुसलमान जी रात पई गुजरे
जीअं अख अख सां लॻी ॾिठई त महशर जो मक़ाम बर्बाद थी वियो आहे, हिसाब किताब थी वियो, जन्नतिन खे जन्नत में हुक्म थी वियो, कतारुनि में माण्हू वञनि पिया, कतारुनि में माण्हू वञनि पिया। हे बि वञी कतार में बीठो, हेॾो जवान आयो, बाह खां वठी छिके हेॾे कढी हेॾे ॿाहिरि निकर। हे जन्नतिन जी कतार आहे, हे मुस्लमाननि जी कतार आहे। चवे थो मां मुस्लमान आहियां, चवण वारो चवे थो मुस्लमाननि जो महबूब साम्हूं वेठो आहे, वञी उते दरख़्वास्त ॾेई आहे। दौड़ंदो थो अचे, अर्ज़ थो करे मुंहिंजा महबूब हे हमराह जन्नत वारी कतार में बीहण नथो ॾे। मुंहिंजे मुस्तफ़ा थो पुछे त केरु आहे? चवे थो आका तव्हांजो उम्मती। मुंहिंजे महबूब फरमायो तो वटि सबूत कहिड़ो आहे? उम्मती सदाइण वारा, तो वटि उम्मती हुजण जो सबूत कहिड़ो आहे? जो तूं मां मुस्तफ़ा जे आल खां पुछी पियो त तव्हां वटि सैयद हुजण जो सबूत कहिड़ो आहे? याद रखी छॾ, अदब जी रब तौफीक ॾेई, आले रसूल जी इज्जत कर, अदब कर, बेअदबी न कर। अगर शरीयत जे खिलाफ को कम चवे तोखे शरीयत इजाजत ॾिनी आहे, अमल भले न कर, पर बेअदबी न कजा, अदब ज़रूर कर, छो त सभिनी खे निस्बत प्यारी आहे। अदब ज़रूर कजा, जीअं उन मुंहिंजा दोस्त ख्वाब ॾिठो, ताह थो करे, बाह लॻी वई खट ते, अख खुली, सुबुह थियो डोड़ण लॻो, पुछा कंदो वियो त राति हेड़े आरे पारे महिमान हुया, काॾे विया काॾे विया? वींदे वींदे ख़बर लॻी त फलाणे यहूदीअ जे घर ॾे विया आहिनि। दरड़ो खड़काए चवे थो राति महिमान आया, चवे थो बिस्मिल्लाह कयां आया, जेकी वणई सो घुरमा ॾियण लाइ तयार हां, इहे महिमान मूंखे ॾे त मां ख़िदमत कयां। यहूदी हकल ॾेई चयईं, यहूदी अॻु में हुयुसि हाणे न आहियां। यहूदी चवण वारा मूंखे यहूदी न चओ, अॻु में हुयुसि हाणे यहूदी न आहियां। रही ॻाल्हि सौदे जी, सौदे जो मूड नाहे। चवे थो हिकिड़ी राति रहायो अथई 20 रातिनि जो उजूरो वटि, चवे थो ज़िंदगीअ जो ॾींदे कोन वठंदो मैं, छो न वठंदो मैं? इन करे जो अणॾिठो सौदो करी हा, त महिमाननि खे कोन छॾी हा। जंहिं तोखे मयार ॾिनी आ, उन महबूब मूंखे राति प्यार ॾिनो आहे। जंहिं प्रिय तोखे मयार ॾिनी, त आले रसूल खां सबूत पुछण वारा, उन प्रिय मूंखे प्यार ॾिनो आहे। ओ मुंहिंजे बचड़नि खे नालो ॿुधी इज़त करण वारा, उन महबूब जो प्यार मिलियो, दीदार थियो। दुनिया जो चीज़ तो बैयत कई हूंदी कंहिं पीर जे हथ ते, मीर जे हथ ते, मौलवी आलिम जे हथ ते, मूं ख्वाब में बैयत कई आहे हसनैन करीमैन जे नाले जे हथ। ऐं मुंहिंजा दोस्त, मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जो प्यार ऐं अदब पुछणो अथई त मुंहिंजे हुज़ूर जे सहाबा खां पुछ। हज़रत अमीर उमर जो दौरा, कंहिंजो दौरा? हज़रत अमीर उमर वक्त जो बादशाह, अमीरुल मुमिनीना, खलीफतुल मुस्लिमीना। पाण मखसूस कंहिं माण्हू असां अंदर पंहिंजे हुजरे में कचहरी करे रहिया हुआ, ॿाहिरि पंहिंजे गुलाम खे फरमायो केरु बि अचे अंदर न छॾिजां। अंदर ॻाल्हायो, अंदर कुझु घड़ियूं गुज़रियूं,
सदन जो शहजादो अब्दुल्लाह बिन उमर अची वयो। गुलाम चयो सोना मालिकन मनो फरमाइया केर भी अचे अंदर अचण जी इजाजत नाहे। अब्दुल्लाह बिन उमर चयो हाणे तू हलियो वञ ड्यूटीअ ते मां तो बीहा। अब्दुल्लाह उमर यानी सुणे अमीर उमर जो जवान पुटड़ो दरड़े ते बीठो आ। कुछ घड़ियों गुजरियों त चो जन्नत जो सरदार अची वयो केर अची वयो चओ चओ जन्नत जो सरदार अची वयो। अञा दिल खुश न थई त चओ मुझे मुस्तफा जे कुल्हन जो सवार अची वयो। अञा दिल खुश न थई त चओ मुझे अलीअ जे अखिन जो ठार अची वयो। अञा दिल खुश न थई त चओ थोड़ी देर कंदो हो त मुझे अम्मा फातिमा जे अखिन जो इंतजार अची वयो। इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अची वयो। अब्दुल्लाह बिन उमर हथड़ा बधी अर्ज तो करे जी मुझा साईं पाण फरमाइन था सुने अमीर उमर सा मिलणो आ। जी मुझा साईं वनी सगो था मुझो बाबा अंदर मौजूद आ। सोने इमाम हुसैन पुछो छो त जी तरबियत महबूब जे हंज में थी हुजे ओ हुसैन। मुझे दिल पर हुसैन पुछो ऐ अब्दुल्लाह तू खुद बाहर बीठो आ जवे तो सोना गुलाम बुधायो त बाबा कह मखसूस कम सा है जेको चे बाहर भी है मां जेको में शामिल हां तवा उन में नायो तवा के इजाजत आ। लेकिन मुझे दिल पर हुसैन फरमायो न न जदे पुटड़ो बाहर बीठो आ मां ज़ोहर जे नमाज ते बिली वठंदुस। अम्मा फातिमा तो ज़हरा जो जिगर वापस मोटंदो आ। कुछ घड़िन खां बाद अमीर उमर निकरंदो आ। बचड़े के दिसी पुछंदो आ अब्दुल्लाह जी मुझे दिल पर बाबा को आयो को वयो। हाँ मुझा बाबा सुनो हुसैन आयो। केर आयो जो जो केर आयो मुझो सुनो चो दिल नालो वठ दिल ठारे वठ। मेरा हुसैन बागे नबूवत का फूल है। जो मेरा हुसैन फूल है। सुभान अल्लाह कितनी अजीम ज़ात गए मौला हुसैन की जिनके लिए रसूल के फूल है। मेरा हुसैन बागे नबूवत का फूल है। मौला अली 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 मौला अली की जान है जिगरे बतूल है। हजरत अब्दुल्ला बिन उमर अर्ज कयो मुझा साईं सुनो हुसैन आयो। सुने उमर फारूक फरमायो ऐ अब्दुल्ला जी मुझा साईं को सुने हुसैन के तो छोरो क्यों चवे तो मुंह में केड़ी मजाला जो मां दिल पर हुसैन के रोकिया हां। मां अर्ज कयो त मुझा साईं तव्हां जे ला दड़ो खुलियला
मगर सुने हुसैन पांजे रज़ा सां फरमायो त जॾहिं तूं ॿाहिरि बीठो आ त मां अंदर कीअं वञा। सुने अमीर उमर जे लफ़्ज़नि ॾे निहार पांजे पुटड़े ॾे निहारे फरमाए थो ऐ अब्दुल्लाह तुंहिंजी मां तोखे रोए। ऐ अब्दुल्लाह तुझी मां तोखे रोए। सुनो हुसैन उहो आ, सुनो हुसैन उहो आ जॾहिं ईंदो आ मुझो महबूब नमाज़ में हूंदो आ। मुझे आका जे पुश्त मुबारक ते चढ़ी वेहंदो आ त जिब्राइल खे बि ताक़त कान हूंदी आ त हुसैन खे रोके सघे। उन वक्त सुनो अमीर उमर सिधो अली जे घर आयो। काॾे आयो? मुझे मुस्तफा जे सहाबा जो आले रसूल सां प्यार ॾिस। सिधो सुने इमाम अली मकाम जे दड़े ते अमीर उमर दड़ो ठड़काईंदो आ। मुझो दिलबर हुसैन ईंदो आ। सुनो उमर फारूक अर्ज़ कंदो आ ओ मुझा सोना हुसैन। मुझो त सुने अमीर उमर खे याद आ उहा मदीने जी गली, उहा मदीने जी घड़ी जॾहिं हिकिड़े कुल्हे ते इमाम हसन हुयो, हिकिड़े कुल्हे ते इमाम हुसैन हुयो। साम्हूं उमर फारूक अची रहियो हो। मुझे महबूब ॾे निहारे उमर फारूक चयो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। स्वारी केॾी अज़ीम आ। मदीने जे मीर फरमायो ओ उमर जी मुझा दिलबर स्वारी त अज़ीम आ। जरा हेॾे निहार त रब स्वारब केॾा न अज़ीम ॾिना ने। मदीने जे मीर जा उहे पाक जुमला सुणे उमर फारूक जे कन में गूंजी रहिया। चवे थो सुहिणा ओ मुंहिंजा सुहिणा कीअं थो थी सघे त उमर अंदर वेठो हुजे ऐं मुंहिंजे महबूब जे कुलड़नि जो सवार अचे बिना मिलण जे मोटी वञे। इमाम हुसैन सुणे फरमायो ऐ अमीरुल मोमिनीन जॾहिं तव्हांजो पुटड़ो बीठो हो त मां अंदर कीअं अचां। मुंहिंजे दिलबर हुसैन जा जे जवाब में जुमला अमीर उमर जा ॿुध फरमाए थो दिलबर हुसैन मुझे पुत्र जी मां दिलबर हुसैन जी मां जहिड़ी नाहे। तो हुसैन जे नाने जहिड़ो दुनिया में कंहिंजो नानो नाहे। तो हुसैन जे मां जहिड़ी दुनिया में कंहिंजी मां नाहे। इहे चई करे सुणे अमीर उमर जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। मुझे सुणे हुसैन मुस्कुरायो ऐं पाण फरमायो तोखां रब सदा राज़ी हुजे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो मुंहिंजो दिलबर हुसैन जंहिंजो अदब मुंहिंजे महबूब जा सहाबा इहे कंदा हुया। इंशाअल्लाह ताला छो त हुज़ूर जे सहाबा जो मुंड में ज़िक्र न कयां त सुन्नी कीअं सॾाइजां। छो त सुन्नीअ जी निशानी आ आले रसूल सां प्यार हूंदो आ, असहाबे रसूल जो अदब हूंदो आ। हाणे नारो हणी मदीने जे गलीअ में थो हला सिधो सो अली अली थो कयां। गवाह मदीने की हर गली है जो जिधर भी देखो अली अली है। गवाह मदीने की हर गली है, गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है। अली है तेरा अली है मेरा, अली है तेरा अली है मेरा, बिन अली ना कोई गली है।
हजरत अली अल मुर्तजा शेर खुदा पाण घरड़े में आया ॾिठऊं त अम्मा फातिमा ज़हरा मौजूद नाहे ॾिठऊं त सुणो हुसैन मौजूद नाहे फिजा मौजूद नाहे फिजा जो नालो वरितुम ॻाल्हि करण खां पहिरीं ॻाल्हि ताज़ी ताज़ी अॼु पढ़ी थम करे तो छॾियां अञा तस्दीक कान कई थम पर मुस्तनद हवाले सां पढ़ी थम करे तो छॾियां फिजा नालो त सभिनी ॿुधो आहे केर जेको ॿुधाए त इहा फिजा असुल में केर हुई दुनिया इहो त ॿुधो आहे त फिजा बानी इहो ॿुधो अथव न फिजा असुल आहे केर चईन पुटन जी मां चईन पुटन जी बानी बाद में थिया चईन पुटन जी मावा जंहिंजो नालो फिजा है अञा वधीक चवां त तोखे छिरक पवे हबश मुल्क जी मलका है मलका कहिड़े मुल्क जी हबश मुल्क जी मलका वॾो पुट दाऊद ॿियो नंबर पुट मोहम्मद टियों नंबर पुट यहया या टियों नंबर पुट मूसा चौथो नंबर पुट दाऊद मोहम्मद मूसा यहया चईन पुटन जी मावा जेडी मन जे तख्त ते वेहंदी आ आवाज ईंदो आ वडो आवाज ईंदो आ कीअं अॻे तख्त ते अचण वारनि जे लाइ आवाज ईंदो होशियार खबरदार बा अदब बा मुलाहिज़ा मलके फलाणी अचे रही आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रात जो टाइम पंहिंजे चईनी पुटड़न खे घुराए फिजा चवण लगी ओ मुंहिंजा बचड़ो इन दुनिया जे मलका हुजण मां थकजी पई हां शान शौकत ॿुधी थकजी पई हां अम्मा छा थी चाही हुकुम कर बचड़ा मुंहिंजी दिलि थी चाहे त वञी बादशाही छॾे का ग़ुलामी क़बूल कयां छा क़बूल कयां चो छा क़बूल कयां ग़ुलामी क़बूल कयां वॾो पुटु दाऊद अॻिते वधी चवे तो अम्मा दुनिया ग़ुलामी छॾे बादशाही दे डोड़ंदी आ अम्मा तू बादशाही छॾे ग़ुलामी दे काॾे थी वञी हे तख्त केर संभालींदो मां थी चवे बच्चा दाऊद तख्त जी ॻाल्हि विच में आई आ सुभाणे तख्त ते वेहा त पोइ पुछजां त ही तख्त केर संभालींदो ॿियो ॾींहुं थियो सुबुह जो सवेर मलिका हबशा तैयार थी आवाज लगी वया बा अदब बा मुलाहिज़ा मलिका हबशा अची रही आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नौकर चाकर ग़ुलाम इंतज़ार में मलिका हबशा पंहिंजे तख्त ते वेठी सॾु थी करेन ऐन दाऊद दाऊद काथे आ जवाब मिलियो या तालन या दाऊद हेॾे आहे दाऊद जीअं आयो फिजा थी चवे बच्चा हाणे सवाल कर चवे तो अम्मा रात तव्हां चयो त तख्त छॾे ग़ुलामी क़बूल कयां मां चयो अम्मा हिन तख्त जो छा थींदो लही करे पंहिंजी जुतड़ी खणी उन तख्त जे मथां रखी करे चवे थी बचड़ा जन जी ग़ुलामी करण थी वञा उन्हनि जे जुतड़ीअ जी ताक़त हिन तुंहिंजे तख्त खां रब मथां ई करे छॾी दाऊद न्यारे हैरत मां पुछे तो अम्मा ओहो केरा चवे थी मुझे महबूब मुस्तफा जा बचड़ा सुभान अल्लाह के नालो थी वठे गाला मुसलमान मुझे महबूब जा बचड़ा अल्लाह अल्लाह ऐ मुसलमान तारीख़ पढ़ पंहिंजे रुगी किस्सा ॿुधण जो शौक़ीन न थी सॼी ज़िंदगी रुगी किस्सा ॿुधी ॿुधी न हल हक़ीक़ी शान बि ॿुध तारीख़ पढ़ तारीख़ खां पोइ ख़बर पवंदई त मुंहिंजो दिलबर हुसैन आहे मुंहिंजो दिलबर हुसैन केर जो मुंहिंजो दिलबर हुसैन सुहिणो इस्माईल ज़बह थियण जे लाइ
अबे जे कदमन में छुरी मथों वहण वारिया त जिब्राइल जन्नत मां तुंबो पहुंचाए सके तो हो इब्राहिम खलीलुल्लाह जो चाहे इब्राहिम खलीलुल्लाह जो बचड़ो आ जरा गौर कर करबला में खलील जो न पर मदीने वाले घोट जो बचड़ो आ तारीख दे निहार जह वक्त में मैदान करबला जे अंदर जह वक्त मैदान करबला जे अंदर जिन्नन जो सरदार आयो सुने हुसैन जे खिदमत में अर्ज करण लगो सुना ओ सुना इजाजत मिले हिकड़े इशारे सां इन फरात नदी खे कदमन में पहुंचाया होॾां यजीद खे बोड़े मारिया मुझे हुसैन निहारे जवाब दिनो जह जगह ते ख्वाब जो सौदो थियो हो उते भी जिब्राइल जी अर्ज कयो हो ओ सोना इब्राहिम बस रुगी अर्जड़ो करण जी देरा तू अर्जड़ो कदो वञ रब हुकुम ॾींदो त मीकाईल मींह वसाए निमरूद जे बाहि खे ख़त्म करे छॾींदो उते खलील सुणे जिब्रील के जवाब दिनो ऐ जिब्रील आशिकन जे दरमियान मां निकरी वञ जे मुझे यार खे मुझो इन बाहि में साड़न वणे थो त मां खलील यार जे रज़ा ला सड़न ला तैयार ऐ जिन्नन जा सरदार असां जे ॾाॾे सुने इब्राहिम जिब्रील खे जवाब ॾेई छॾियो इन करे तूं दरमियान मां निकिरी वञ तोखे कहिड़ी ख़बर त इश्क जो सौदो कीअं थींदो मुंहिंजा यार इश्क जो सौदो हो बहरहाल मां अर्ज़ कयां सुणो अलीउल मुर्तज़ा घर आयो केर आयो ॻाल्हाईंदा अचो सुणो अलीउल मुर्तज़ा घर आयो जो त हमेशा फ़कीर ज़ाहिद चवंदो आ साईं दलील भी ॾींदा अचो पर कॾहिं अहिड़ी का ॻाल्हि ॿुधायो जो ज़िंदगी भर कंहिं दीवाने खां विसरण वारी न हुजे पर ॻाल्हि जेसी पूरी न थिए अध में मूंखे न छॾिजो मुंहिंजे टाइम 2 कलाक थियनि तॾहिं बि हलाइजो चइजो ॻाल्हि पूरी कर मुंहिंजे सी कट सट कयां पर ॻाल्हि पूरी ॿुधिजो सुणो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा घरड़े में आयो अम्मा फातिमा ज़हरा ॻाल्हायो अम्मा फातिमा घर में कान हुई चओ कान हुई इमाम हसन सुणो कोन हुयो बानी फिजा ॻाल्हायो बानी फिजा कान हुई केर घर में हुयो जो हिकड़ो सुणो हुसैन वेठो केर वेठो हो हिकड़ो सुणो हुसैन वेठो हो शेर खुदा निहारे चयो ओ मुंहिंजा बचड़ा अॼु हलिया जीअं महबूब सीने सां लातो हुई अॼु मां भी लाया सुणे हुसैन के सीने सां लाए गलन ते प्यार करे उथी सुणे अली दरड़े जी कुंडी बंद कई छा कयो चो दरड़े जी मुझो दिलबर हुसैन मुर्गी तो पूछे बाबा अज दरड़े जी कुंडी बंद पई थे को राजा सुणे अली चयो हा बच्चा राज बिया त नाज बिया सुभान अल्लाह राज बिया त राज बिया त नाज बिया सुन हुसैन चयो जी कया मुंहिंजा बाबा मुझे दिलबर अली चयो बचड़ा अज मां अली जी दिल थी चवे त तू ऐं मां वेही मुकाबलो कयूं तू ऐं मां वेही ॻाल्हायो तू ऐं मां वेही मुकाबलो कयूं मुझे सुणे हुसैन मुर्गी चयो बाबा
कादे तवा जो बचड़ो अल्लाह हर लिहाज खां तवा के आला बनायो आ मां तवा जो बचड़ो मुझो हुसैन सुनो ये अञा न्याज निवड़त सा गालाए तो त मुझो दिल पर अली तो चवे बचड़ा मुकाबिलन जा तरीका हुंदा हन अज मुकाबिलो फख्र जो था कयो जेको तोखे नाज़ाज तू बयान कर जेको मुखे नाज़ाज मां बयान कया अजीब फैसलो आ अजीब रांदा अजीब नाज़ा मुझो सुनो अली ऐं मुझो दिल पर हुसैन मुझो सुनो हुसैन मुर्गी चवे तो बाबा जी बिस्मिल्लाह सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा फरमायो बच्चा पहली सवाल तव्हां कंदो या मां कया मुझे सुने हुसैन चयो बाबा आओ नंढड़ो इन करे पहली सवाल आओ कया जवाब तव्हां दियो मुझे सुने अली फरमायो बचड़ा जेको सवाल कंदो आ ओहो उठी बीहंदो आ जेको जवाब दींदो आ ओहो तख्त ते वेही रहंदो आ सुनो अलीउल मुर्तजा शेर खुदा उन वक्त जेकी वेहण जी शे घर में ही उन ते वेही रहा अज मुझो हुसैन बीही रहियो आ हाणे अंदाजो लगा घरड़ो कहजो आ कुरान पढ़ा तर्जुमो बे दफे कुरान पढ़ा फी बुयूतिन अज़िनल्लाहु अन तुरफा युज़कर फीहा अस्मुहु युसब्बिहु लहु फीहा बिलगुदुव्वि वल आसाल दस दई तो छजे वनी तफसीर दुर्रे मंसूर खोल जा केड़ो तफसीर दुर्रे मंसूर खोल जा इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि ताला अलैहि जो वनी उते लिखल पढ़ जा त खबर पवंदई इन सूरह नूर जे इन आयत में अल्लाह जे महबूब जे दीवानन जो केड़ो अकीदो आ घरड़ो ओहो जंहिंमें अली फातिमा हसनो हुसैन ऐं महबूब जी आमद हुजे अजीज़ा ने मन गाल के वधाईंदो हलां तवील लंबी गाला थक बात न आयो न सुभान अल्लाह तवील गाला शेर खुदा बैठो आ इमाम हुसैन सुनो बीठो आ हाणे ज़ैनन के तैयार कयो छो त अली ऐं हुसैन जे दरमियान में फख्र हली रहियो सुभान अल्लाह इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सुने अली नाज़मा चयो ऐ हुसैन पांजे फख्र जो सवाल कर पहरो सवाल मुझो हुसैन पाक जो निहारे पांजे बाबा अली मुर्तजा दे ऐं सवाल तो करे हाथ जद्दक जद्दी ओ मुझा दिल पर बाबा बुधाए त सही मुझे नाने जेड़ो तुझो नानो आहे या नाहे सवाल बुध मुझे मासूम इमाम हुसैन जे हाथ जद्दक जद्दी ऐ मुझा बाबा वठिया देखार मुखे त मुझे नाने जेड़ो तुझो नानो आहे या नाहे अंदाजो लगा त इन सवाल जे जवाब में मुझे दिलबर अली चयो त नाहे मुझे दिलबर अली चयो त नाहे ए थी न तो सके त अली हुजे ऐं वरी हार कबूल करे ए थी न तो सके जंहिंजो नालो अली आ उते हाराइण जो तस्वुर भी मौजूद लेकिन राज के ॾिसंदो हल जेॾी महिल मुंहिंजे सुणे हिकिड़ो हुसैन सवाल कयो हाणे सिंधीअ में चवंदो हलां ऐं मुंहिंजा बाबा मुंहिंजो नानो
इमामुल अंबिया ॿुधाए त तुंहिंजो नानो अहिड़ो आहे या नाहे। मुझे दिल पर अली जवाब दिनो ऐ मुझा बचड़ा हुसैन तुंहिंजो नानो इमामुल अंबिया मुझो नानो अहिड़ो नाहे। सोने हुसैन चयो भला ॿियो सवाल। मुंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा बतूला पाका बाबा तुझी अम्मा अड़ी आहे या नाहे। शेरे खुदा